असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ जमाल जागीराणी में। हिते 100 खां मथे घर आहिनि, उहे सभु जेको आहे बारिश में घर किरी पिया आहिनि। घरनि में गोॾे खां मथे पाणी बीठो आहे। हिननि पंहिंजा बछड़ा जेको आहे सिर्फ़ु बचाए हिते रोड ते वेठा आहिनि। हिननि जी हिन महिल ताईं कंहिं वार न कई आहे। अचो त हिननि खां पुछूं त हिन जो छा चवणु आहे। असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, असां पाण हिन मथां बुख ते वेठा आहियूं। असां चणनि जो ढुक हिन मथां पीतो आहे, मानी गिरो खाधो आहे। तो 5 ॾींहं मींहुं लथो आहे, बच्चा जॾहिं लंघण ते वेठा आहिनि। अॼु जायूं किरी पियूं आहिनि। असां उन आज़ार खां भॻाऊं पंधि का सामान लुड़ी विया आहिनि। असांखे अन्न खाइण कान आहे, अन्न असांजो लुड़ी वियो, असांजी जॻहियूं किरी पियूं। असांजे सूधो कई वाह ठही न कई, हाथ को पेर खणो त उन बुख ते अने अलाए उन ते अने अलाए मिलियो अलाए न मिलियो। असां बरसाति में काॾे वञूं, ग़रीब माण्हू, असांजा कपिड़ा सभु लुड़ी विया। घर जूं जेके खटा हुयूं उहे 4-5 उहे बि भॼी पियूं, हंध त विया लुड़ी। अन्न विया जेके लपा रखियूं हुजे मेड़ी चूंडी करे मज़ूरी उहे रखियासीं, उहे लुड़ी विया। खुले आसमान हेठां राति जो बारिश में नी में कंहिं जॻह न बची आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था पिया, तव्हां साम्हूं जॻह बीठी आहे, को बि न आवाज़ न आयो आहे। 3 ॻोठ असां बिल्कुलु तबाह थी विया आहिनि। इन में असां में जेको बि हुकुमरान आहे या निमाईंदो आहे, को बि हिन वक़्त ते न पहुतो आहे। जंग में वेठा आहियूं, रोड ते वेठा आहियूं, का शइ कान का। मींहुं वसे थो, असांजा बच्चा ईअं पिया आहिनि। हिन वक़्त ताईं कोई बि नुमाइंदो चेयरमैन आहे, वाइस चेयरमैन आहे मुबीन साहब, असांजो चेयरमैन आहे जेको आहे यूसी गुजे जो। वाइस चेयरमैन असांजो सालियो कटोवर, उन में जेको असांजो डोगर साहब आहे, मुख्तियार डोगर काउंसलर आहे हितां जो। लड़ी असां हिन वक़्तु कोई नुमाइंदो न आयो आहे। असांजो हेॾो नुक़सानु थी आहे, बरसाति में ॿुधूं था पिया, हिन महिल ताईं कोई बि कोन आयो आहे हिते सरमेदार। असांजा घर त ॾिसो, असां बर्बाद लॻा पिया आहियूं, घर त किरी पिया आहिनि, कुझु ई न बचो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो वसारनि खां त असांखे टेंट ॾिना वञनि, जेके बछड़ा असां रहिया आहियूं, ऐं ॿियो खाद खुराक जो सामान पहुचाए वञे त जीअं असांजा बछड़ा बुखनि खां बची सघनि। कैमरामैन आसिफ जागीर सां गॾु मोहब्बत राजपुर, सिंध TV न्यूज़।